पंजाब असेंबली में वोटिंग मुकम्मल थियण बाद डिप्टी स्पीकर पारां इहा रूलिंग ॾिनी वई आहे त जेके काफ लीग जा मेंबर जिन वोट कास्ट कया आहिनि उन्हनि जा 10 वोट कास्ट थिया ऐं उहे 10 ई जेके वोट आहिनि उहे रद्द कयूं था। काफ लीग जा वोट जेके आहिनि उहे रद्द करण खां पोइ जेको पीटीआई जो उम्मीदवार हो परवेज़ इलाही उनखे 176 वोट पइजी सघिया आहिनि, जॾहिं त मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार हमज़ा शहबाज के 179 जेके वोट पिया आहिनि ऐं 3 वोट्स तां बरतरी हासिल आहे हमज़ा शहबाज के परवेज़ इलाही खां। मूंखे ॿुधायो नाज़रीन, जेका अॼु ही अहम इजलास ऐं जेका पंजाब जी जो तख़्त संभालण वारो मुक़ाबलो हो हमज़ा शहबाज ऐं परवेज़ इलाही विच में, उन में हिन वक़्तु अव्हांखे जेका ही टेक्निकल जेके वोट कास्ट थिया आहिनि उन जी हैसियत सां हिन वक़्तु हमज़ा शहबाज जेको आहे 3 जेके वोट्स तां उनखे बरतरी हासिल आहे ऐं हमज़ा शहबाज पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। इन खां अॻु जेके पीटीआई जा जेके मेंबर्स हुते मौजूदु हुआ उन्हनि जो चवणु हो त असीं चैलेंज कंदासीं डिप्टी स्पीकर जी रूलिंग खे उन्हनि रद्द कयो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त असीं इन रूलिंग खे रद्द कयूं था। जेको पार्लिमानी लीडर आहे उहो हिन वक़्तु इजलास में ई मौजूदु आहे ऐं उहो ई हिकु हिदायतूं जारी करे सघे थो। चौधरी शुजात पारां जेको वक़्त ते आख़िरी वक़्त ते जेको ख़त लिखियो वियो उन वक़्त खां पोइ ही जेका रांदि हुई उहा तब्दील थी आहे ऐं जेके बि वोट कास्ट थिया काफ लीग जा 10 मेंबर्स जेके आहिनि उहे मौजूदु हुआ अॼोके इजलास में, उन्हनि 10 वोट कास्ट कया आहिनि, पर 10 ई वोट जेके आहिनि डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पारां उहे रद्द कया विया आहिनि, छाकाणि त जेको चौधरी शुजात पारां आख़िरी वक़्त ते डिप्टी स्पीकर खे ख़त लिखियो वियो ऐं डिप्टी स्पीकर जो इहो बि चवणु हो त मूं इन ख़त जी चौधरी शुजात खां तस्दीक बि कई आहे ऐं उन पंहिंजे ख़त में इहो लिखियो आहे त जेके बि असांजा मेंबर्स आहिनि उन्हनि जा जेके वोट आहिनि उहे उन्हनि जा वोट हिन वक़्तु रद्द कया विया आहिनि। काफ लीग जा समूरा वोट रद्द थियण खां पोइ हमज़ा शहबाज जेको मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार हो उहो पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पंजाब जी वॾे वज़ारत जो दंगल हिकु भेरो ॿीहर हमज़ा शहबाज खटे वरितो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग बाद डिप्टी स्पीकर काफ लीग जा 10 ई जेके वोट हुआ उहे रद्द कया। नून लीग जो हमज़ा शहबाज पंजाब जो वॾो वज़ीर बरक़रार आहे ऐं परवेज़ इलाही के 186 ऐं हमज़ा शहबाज के 179 वोट पिया, पर हमज़ा शहबाज के 3 वोटनि जी सरसी हासिल आहे, छाकाणि त जेके काफ लीग जा जेके अॻवान हुआ काफ लीग जा MPAs हुआ उन्हनि जा वोट जेके आहिनि डिप्टी स्पीकर पारां रद्द कया विया आहिनि ऐं उहे वोट रद्द करण खां पोइ जेको परवेज़ इलाही के जेके वोट कास्ट थिया आहिनि उन्हनि जो टोटल अंग बीहे थो 176 ऐं मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार जेको हमज़ा शहबाज आहे उनखे 179 वोट पिया आहिनि। अॼोके इन इजलास जे हवाले सां मूंखे ॿुधायूं ही इजलास सुप्रीम कोर्ट पारां तलब कयो वियो हो ऐं उहो इजलास 3 कलाक देरि सां शुरू थियो ऐं उनखां पोइ इन इजलास में जेके नवां जेके MPAs चूंडिजी आया उन्हनि खां हल्फ़ बि खणायो वियो। उनखां पोइ वोटिंग वारो अमल शुरू थियो ऐं वोटिंग जॾहिं थी त असेंबली जा जेके दरवाज़ा बंदि कया विया, घंटियूं वॼायूं वियूं ऐं जेके MPAs हॉल में मौजूदु हुआ उन्हनि पंहिंजो वोट कास्ट कयो। उन्हनि में जेके पीटीआई जा मेंबर्स हुआ 176 मेंबर पीटीआई जा हुआ, MPAs जेके पीटीआई जा हुआ ऐं 10 जेके आहिनि उहे काफ लीग जा MPAs हुआ ऐं इन्हनि जो अंग जेको टोटल मिलाए 186 अंग बीहे पियो ऐं 186 वोट जेके आहिनि उहे कास्ट थिया आहिनि परवेज़ इलाही खे, पर जेके काफ लीग जा जेके वोट कास्ट थिया आहिनि डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी उहे वोट जेके आहिनि कास्ट थियल उहे रद्द कया आहिनि ऐं उनखां पोइ परवेज़ इलाही जेको पीटीआई जो उम्मीदवार हो उनखे 176 वोट पइजी सघिया आहिनि ऐं हमज़ा शहबाज के 179 वोट पिया आहिनि, जंहिंखां पोइ हमज़ा शहबाज के 3 वोटनि जी सरसी हासिल आहे। पंजाब जे वॾे वज़ारत जो दंगल ॿीहर हमज़ा शहबाज खटे वरितो आहे। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पारां जेके वोट कास्ट कया विया उन जे हवाले सां उनजो ऐलान बि कयो वियो। अव्हांखे ॿुधायो नाज़रीन, हमज़ा शहबाज जेको आहे उहो परवेज़ इलाही जे मुक़ाबले में 3 वोटनि जी सरसी सां उहो कामयाब थियो आहे। पंजाब जे वॾे वज़ारत जो दंगल हिकु भेरो ॿीहर हमज़ा शहबाज खटे वरितो आहे। हमज़ा शहबाज के 179 वोट पिया आहिनि ऐं परवेज़ इलाही के 176 वोट पइजी सघिया आहिनि।
चूंड ते रूलिंग बाद डिप्टी स्पीकर पारां इजलास मुलतवी कयो वियो आहे। पंजाब असेंबली जो इजलास सुप्रीम कोर्ट पारां तलब कयो वियो ऐं उहो सुप्रीम कोर्ट पारां इजलास जेको 4 वॻे तलब कयो वियो 3 कलाक देर सां शुरू थियो। उन इजलास जे शुरू थियण खां पोइ आसिफ अली ज़रदारी पारां बि अहम मुलाक़ात कई वई चौधरी शुजात हुसैन सां। चौधरी शुजात सां मुलाक़ात दौरान मोहन इलाही जेको इन ऐवान में ई मौजूदु हो उहो बि उतां उथी हलियो वियो ऐं उन बि इन मुलाक़ात जी बि तस्दीक कई ऐं चौधरी शुजात सां जेका उनजी ॻाल्हि ॿोल थी उनजी उन तस्दीक कई, जंहिंमें मोहन इलाही जो इहो चवणु हो त मां बि हाराए वियुसि, इमरान ख़ान बि हाराए वियो, ज़रदारी खटे वियो। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग बाद डिप्टी स्पीकर काफ लीग जा 10 ई वोट अॼु रद्द कया आहिनि। उहे 10 वोट जेके आहिनि चौधरी शुजात पारां लिखियल ख़त खां पोइ चौधरी डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी पारां जेके वोट कास्ट कया विया काफ लीग जा उहे रद्द कया विया, जंहिंखां पोइ परवेज़ इलाही खे मिलियल जेके वोट हुआ उन्हनि जो अंग 176 बीठो ऐं हमज़ा शहबाज़ खे 3 वोटनि जी सरसी हासिल आहे। हमज़ा शहबाज़ 3 वोटनि जी सरसी सां पंजाब जो वॾो वज़ीर हिकु भेरो ॿीहर चूंडिजी वियो आहे ऐं पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ ई आहे। ऐं मूंखे ॿुधायो नाज़रीन ही असेंबली जो इजलास इंतिहाई अहमियत जोॻो हो ऐं सुप्रीम कोर्ट पारां इहो इजलास तलब कयो वियो 4 वॻे, पर 3 कलाक इहो इजलास देर सां शुरू थियो। उनखां पोइ इन इजलास जी कार्रवाई जेका शुरू थी त उन ई दौरान आसिफ अली ज़रदारी पारां चौधरी शुजात हुसैन सां बि मुलाक़ात कई वई ऐं मोहन इलाही पारां बि इहा तस्दीक कई वई त चौधरी शुजात पारां उन सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन में मोहन इलाही चयो त मां बि हाराए वियुसि ऐं इमरान ख़ान हाराए वियो, आसिफ अली ज़रदारी खटे वियो।